जी नाज़रीन, कल हे नामालूम लाश जे बारे में असांखे राति जो मिलियो हो, उन्हीं खे म्यूनिसिपल कमेटी वारनि दफ़नायो। उन खां अलावा अॼु जेको जंहिंजी शिनाख़्त थी आहे उन्हनि जो लाइ उनजी वालिद सां ॻाल्हि ॿोल कयूं था। जेको आहे कुझु ॾींहंनि खां हिते आयल हुयो, जेको आहे त 3 ॾींहं खां वठी क़तलु थियो वियो आहे। हिन खे बेदर्दी सां मारियो अथऊं, न बिजली जो करंट आहे न काई शइ आहे। हे बर्तन पियो आहे, सॼो कप पियो आहे, टिन पई आहे, बोतल पई आहे ऐं उन जा बाज़ू भॻल आहिनि। चेल में धक आहिनि, चेल भॻल आहे, हिते छुरो लॻल आहे, काई बि शइ लॻल आहे। बेदर्दी सां मारियो वियो आहे छोकिरो। बिजली जो करंट कोई बि न आहे। साम्हूं तव्हांजे रत पई आहे, तव्हां ॾिसो बिजली वारे खे हेतिरो खून कोन निकिरंदो आहे। सम्झे, हे तशदुद कयो वियो आहे। महिरबानी करे मां हुकूमत खे अर्ज़ु कयां थो त मूंसां तावन कनि ऐं शहरी ॿाहिरि जेके बि अमीर आहे ग़रीब आहे, मां उनखे बि हथ ॿधां थो, मूंसां इंसाफ़ कराइनि, मूंसां तावन कनि। इहे मूंखे जल्द जो कातिल गिरफ़्तार कराए ॾियनि मूंखे। जी, कल असांखे सोशल मीडिया जे ज़रिए ख़बर पई कि कोई लावारिस लाश जेको आहे अलनूर होटल जे नज़दीक जेको आहे त ॾिठी वई आहे। त उते जेके फ़ोटोज़ शेयर थिया, उहो लाश उल्टी पई आहे। त असांखे बि अंदाज़ो न थियो कि हे आहे, लेकिन राति देरि सां जॾहिं असांखे ख़बर पई, असांजो अज़ीज़ आली हसन, त इन सां हाल वाल थियो। इन चयो मुंहिंजो पुट बि जेको आहे त कई ॾींहंनि खां गाइबु आहे और इन उस्तामोद आयल हुयो, छो जे करे हितां माइग्रेट करे कमांड जे सिस्टम में जामशुरे विया हुया। त जॾहिं इन्हनि सां हाल वाल थियो त उन्हनि ॾसियो कि उनखे जेको आहे त ब्लू कलर जी ड्रेस पातल आहे और हिन कलर जा हिनखे जूता पातल आहिनि। त जॾहिं असां हिन जी लाश जी फ़ोटोज़ ॾिठासीं, वाक़ई उनखे कपिड़ा बि पातल आहे और फ़ोटोज़ जे ज़रिए असां हिननि ॾे मोकिलियासीं त हिननि कंफर्म कयो कि पोयों जेको आहे त हे असांजो पुट ई लॻे थो, छो जे करे चहिरो हुनजो बिल्कुलु मसक थियल आहे। उनखे सुञाणण जेको आहे त इंतिहाई ॾुखियो आहे। त चवण जो मक़सदु इहो आहे कि कल्ह एतिरो वॾो वाक़ियो थियो आहे। असांजी इंतिज़ामिया जी नाअहली एतिरी आहे कि 2 घंटनि जे अंदरि उन लाश खे खणी, पहिरें तो खणनि न पिया, खणी करे उनखे डायरेक्ट दफ़न करे छॾे अथऊं। हालांकि इंतिज़ामिया जी ज़िम्मेदारी हूंदी आहे कि सॼे शहर में ऐलान कराइबो आहे और सर्द खानो हूंदो आहे, 1-2 ॾींहं उनखे उन में रखिबो आहे ताकि उन जेको वारिस अचे, ताकि मज़ीद जेको आहे पोस्टमार्टम वग़ैरह थी सघे। और इंतिज़ामिया कोशिशि करे थी कि हिनखे इहो रंग ॾिए थी कि जी हिनखे करंट वरितो हुयो, उन करंट जे करे जेको आहे इंतिकाल करे वियो आहे। हालांकि तव्हां सॼो एरियो ॾिसी सघो था, हिन टाइम नज़दीक का तार बि न आहे, बिजली जी तार जेकी उनखे वरिती हुजे, ठीकु आहे। और उनखां अगरि बिजली वठंदी आहे, मेडिकली तव्हां कंहिं बि डॉक्टर खां मालूम करे ॾिसो, रत न आहे निकिरंदी, रत सॼी जेको आहे सड़ी वेंदी आहे और सुकी वेंदी आहे। हिन टाइम तव्हांजे साम्हूं आहे, हे तलाउ ठहियो पियो आहे रत जो। और उनखां अलावा फ्रेश हिन टाइम बर्तन कुझु हिते पिया आहिनि, हिकु टिन बोतल पई आहे, हिकु कप पियो आहे। मतिलबु इन जो मतिलबु इहो आहे कि हिते माण्हू वेठा आहिनि या कंहिं बि हिसाब सां। चवण जो मक़सदु इहो आहे कि इंतिज़ामिया सां असां इहो मुतालबो कयूं था कि हे हिकु ज़ाहिरी तौर ते कंहिं हिकु चरे माण्हू को पुछा कंदो, कि नंढे ॿार को पुछा कंदो, उहो चवंदो कि हे क़तलु थियल आहे, उनजे जिस्म ते तशदुद जा निशानात आहिनि। त लिहाज़ा चवण जो मक़सदु इहो आहे कि असां मुतालबो कयूं था हुकाम बाला सां कि इन जी मज़ीद इन्वेस्टिगेशन करे, जेके इन में मुलविस आहिनि किरदार, उन्हनि खे जेको आहे कैफ़र किरदार तक पुॼायो वञे और इनखे गिरफ़्तार कयो वञे और इनजे लवाइकिन खे जेको आहे इंसाफ़ ॾियो वञे। ज़ुल्फ़कार अबड़ो साहिबु हुयो ऐं उनजो वालिद साहिबु हुयो। उन्हनि जो चवणु हो त असांजा जेके क़ातिल आहिनि, जेके नौजवान जा क़ातिल आहिनि, उहे गिरफ़्तार कया वञनि। कैमरामैन सां गॾु मीर मोहम्मद दीनारी, जेकब न्यूज़।